नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे सॾ ते पूरे सिंध जे सहाफ़ियुनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सिंध जर्नलिस्ट काउंसिल तालके किंगरी जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि पारां सदर न्याज़ अली सोलंकी, असगर ख़ासगेली, मंठार जागरानी, वसीम घमरो, मोहम्मद अशरफ मेमण, गुलाम मुस्तफ़ा सुमरो, नौमान ख़ासगेली ऐं ॿियनि पीर ॻोठ जे सहाफ़ियुनि वसीम घमरो जी ज़मीन ते कब्ज़ो करण समेत सॼे सिंध जे सहाफ़ियुनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ऐं कूड़ा केस दाख़िल करण खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई है। इन मौके ते सहाफ़ियुनि चयो त ख़ासि तौर ते खैरपुर जे सहाफ़ियुनि सां हिन वक़्तु वॾी ज़्यादती थी रही है, पर उन जे बावजूद हिननि मिस्किन माण्हुनि जो केर बि ॿुधण वारो न आहे। जॾहिं त सहाफ़ी मज़लूमनि जो आवाज़ आला ऐवान ताईं पहुचाए हुननि खे इंसाफ़ वठी ॾियनि था। हिन ज़ुल्म ॾाढ जबर खे रोकण लाइ सहाफ़ी अहम क़दम खणनि था ऐं पंहिंजी जाननि जा नज़राना पेश कनि था। हर वक़्तु ख़तरे खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिते सहाफ़ियुनि जे कलम खे दॿाइण जी कोशिश कई वञे थी। सहाफ़ी हमेशा सच जो साथ ॾिनो ऐं ॾींदा रहंदा। जॾहिं त जर्नलिस्ट प्रोटेक्शन बिल भी पास कयो वियो है, मगर हिन महिल ताईं अमल न कयो वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।